सियासी चवंदासीं त शहीद साईंस्तान हिदायत लोहार सियासी फिक्र हुयो त सिंध जे माण्हुनि जा हक़ उन्हनि खे ॾिना वञनि उन जा सियासी सोच रखंदड़ जेकर हिन रियासत जेका पाकिस्तान जी रियासत आहे उन शहीद साईंस्तान हिदायत लोहार खे सिर्फ़ ऐं सिर्फ़ उन वजह सां क़तल कयो त ही पंहिंजे सिंध जे माण्हुनि जा हक़ घुरे थो पर शहीद साईंस्तान हिदायत लोहार खे ख़बर हुई त मां जंहिं मक़सद सां या मां जंहिं नज़रिए सां सलाहियल आहियां उहो रियासत जे लाइ हिकिड़ो हथ में कंदो आहे पर पंहिंजी आख़िरी लिखीअ में बि इहो ई लिखियो हुयो त ज़िंदगी हर कंहिं खे प्यारी हूंदी आहे कोजो हुजे सुहिणो हुजे ख़ुशी हुजे या ग़म हुजे पर ज़िंदगी हर कंहिं खे प्यारी हूंदी आहे पर अज़ीम उहे इंसान हूंदा आहिनि जेके पंहिंजे नंढनि ऐं दंदनि जे लाइ पंहिंजा सिर क़ुर्बानी कंदा आहिनि ऐं ज़हनी तौर उन्हनि जे लाइ तयारु हूंदा आहिनि सो असां जॾहिं बि इहे जुमिला बाबा जा पढ़ंदा आहियूं त असांखे हिकिड़ो उत्साह महसूसु थींदो आहे ऐं असीं उहो ई पैगाम पूरी सिंध खे ॾींदासीं कि शहीद हमेशह ज़िंदा हूंदा आहिनि उन्हनि जो नज़रियो हमेशह ज़िंदा रहंदो